सदर पारां इस्लाम ऐं पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिलाफ़ तौहीन आमीज़ा बयान ॾियण ऐं गुस्ताखाना खाका शाया करण खिलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी ऐं अदबी तंज़ीमुनि पारां माथियल उमूमत जी माड़ी जे भिटाई चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायर साड़िया विया। मुज़ाहिरे में फ्रांसी सदर तोड़े इस्लाम दुश्मन आलमी साज़िशुनि खिलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे शाह ख़ालिद, लियाकत बलोच, सनाउल्लाह भुट्टो, ज़ैनुल आबिदीन शाह, कुर्बान बोज़दार, वसीम मेमन ऐं ॿियनि चयो त फ्रांस समेत मग़रिबी मुल्कनि पारां इस्लाम ऐं पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िलाफ़ थींदड़ मुसलसल तौहीन आमीज़ कार्रवायूं दुनिया जे गैरतमंद मुसलमान कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदा, जॾहिं त दीन इस्लाम ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुरमत ऐं उज़मत लाइ हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾिनी वेंदी। अॻवाननि मुसलमाननि खे फ्रांस समेत मग़रिबी मुल्कनि जे शयुनि जे बाइकाट करण जो पिणु अपील कई। मीरपुर माथियल ओॾाहरी अॻु खानपुर मार पुलिस हथां पुलिस मुक़ाबिलो जणाए बेदर्दी सां क़तल कयल ग़ुलाम मुस्तफ़ा समेजो जे क़तल ख़िलाफ़ संसवारसनि पारां एहतिजाज। भिटाई चौक आॾो अलामती बुख हड़ताल। ग़ुलाम मुस्तफ़ा समेजो खे 10 ॾींहं अॻु जहानपुर शरीफ़ मां सरहद पुलिस गिरफ़्तार करे खानपुर मार पुलिस हवाले कयो, जिते खानपुर मार पुलिस राति जो देर सां हुनखे गोलियूं हणी क़तल करे छॾियो, जेका असां सां नाइंसाफ़ी आहे। 10 ॾींहं अॻु कानपुर मार पुलिस हथां क़तल थी वियल ग़ुलाम मुस्तफ़ा समेजो जे क़तल ख़िलाफ़ संसवारसन अब्दुल सलाम समेजो, मोहम्मद सदीक़ सिकंदर समेजो, मोहम्मद रमज़ान समेजो जी अॻवानी में मीरपुर माथिलो शहर जे भिटाई चौक आॾो अलामती बुख हड़ताल क़ाइमु कई वई।